थकल हो, भुख भी लगी होंगी, निंड भी अचे थी, जल्दी खत्म करना से। पर अज जेका कुरान जे करे मजूरी मिलंदई, जेकी रब को घुरदे, खुदा तुझू जायज मुरादा पूरी करे। उन्हीं रब जे कुरान के बुधण आया हूं, जंहिंजी मजूरी पान ॾींदो। ॾाढो न पढ़ो दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। तंदे बाहर वारो मेखो साहब खोसो साहब बी कौम वारो, कुरान जी मजूरी याद रखो। रब साईं वटा सोन जे मारन वारी जन्नत। ॾाढो त चओ सुभान अल्लाह। बेशक बेशक। असां चऊं था त दुनिया खे छॾियऊं, नेकीअ जा कम करे मरूं त जन्नत खे ॾिसूं। ईअं आहे नथा ॻाल्हायो। पर जेको कुरान जी रोज़ानो तिलावत कंदो आहे, जन्नत उन्हनि जे ॾिसण जे इंतज़ार में आहे। बेशक बेशक। जन्नत त अचे इहो कुरान वारो, तॾहिं फरमातो वसीक़ल लज़ीन तक़ौ रब्बहुम इलल जन्नति ज़ुमरा। इहे मलाइका जिन टंडे बहार में लथान ऐं चौधारी खोसा साहब ऐं वॾा नंढा ॻोठ इन्हनि खे वकोड़े आन, आसमान खां लही आया आहिनि हिन दिलबर खे ॿुधण जे लाइ। बेशक बेशक। वसीक़ल लज़ीन तक़ौ रब्बहुम मिलल जन्नत ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा व फुतिहत अबवाबुहा व क़ाल लहुम ख़ज़नतुहा सलामुन अलैकुम। अंदर थरे तो जंहिंजो थरे ॿई हथ मथे करो ॿई। और सूरी आहे साम्हूं थी वे मुंहुं जमात ॾे कर। क़यामत जो ॾींहुं थींदो, जन्नती जन्नत ॾे रवाना थींदा। हीअं मलाइक वठी सिधो जन्नत जे दर ते पुॼाए चवंदनि सलाम हुजे तव्हांखे। मलाइक सलाम कंदा कुरान वारनि जन्नतनि खे। पर ॿुधो कलमे वारो, मलाइक त सलाम कंदा पर रब बि सलाम कंदो। अल्लाह अकबर। किन्ने कतरे मां सोनो ठाहे इज्जत वारो बणाई। वलक़द करमना बनी आदम। कुरान पढ़ा त जी समूरनि जा सीना कुरान जे नूर सां रोशन थी वञे। जीअरनि ते दर मथी वसे पर
मरी वेलन ते भी रहमत थी वसे हे जवान जेके सुता बयान भर में इन्हनि जे कब्रनि ते भी वॾ फुड़ो मींहुं रहमत जो तो वसे कुरान जे करे। बेशक 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 ये वॾो खजानो। मलाइकत सलाम कंदा पर रब भी सलाम कौलम मिर रब्बिर रहीम। इतना तो ॻाल्हायां हितां दिल जे दर्द मुबारक तो जाओ बिस्तरो छॾे आया हो घर छॾे आया हो अहिड़ियूं मुबारकां तव्हांखे मिलियूं जो न तव्हांजी सर्दीअ ते नज़र न गर्मीअ ते नज़र तव्हांजी नज़र क़ुरान ते आ रब जी तव्हां ते रहम जी नज़र आ। उहो जे रहम जे नज़र सामने आ रही क़ुरान जे करे ॿियो छा कर भई। अल्लाह भी सलाम करो जन्नतनि खे बिश्तो ते इंतजार में पूरा इंतजार में बट जा वगा इंतजार में बिस्तरा इंतजार में मारे तक खीर नहीं माखियूं नारियूं इंतजार में फीहिमा आइनान तजरियान कबे आइए आला ए रब्बिकुमा तुकल्लिबान। इते वेठो आहे कलमे वारा मर्द या मायूं अमरियूं न्याणियूं भेनरियूं या ॿाहिर ये मोमिन अञा दुनिया में वेठा रब जन्नत इन्हनि जे लाइ चओ सिंगारे छॾी आओ। हेॾो नारियूं हेॾो बाग हेॾो मेवा हेॾो पट जा वॻा हेॾो सोन जा कंगण हेॾो वॾनि अखियुनि वारियूं हूरा फीहिन कासिरातुत तर्फ। कुरान पढ़ां त जीअं तव्हां ते बि राज़ी थे मां ते बि राज़ी जीअं ते राज़ी थे पर मरी वञनि जूं क़बरां भी बिश्त जा बाग बणाए। हिन कुरान जे करे मालिकनि ने एॾी ताक़त आ जो रब खे कुरान भी प्यारो अथसि कुरान वारा भी प्यारा अथसि। जे कुरान वारनि जूं कब्रनि मां जनाज़ा खणाए जन्नत ॾे मोकिले कभी मर्ज़ीअ जो मालिक आहे। सुभान अल्लाह नथा चओ। फीहिन कासिरातुत तर्फ लम यतमिसुहुन्न इंसुन क़ब्लहुम वला जान फबअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकल्लिबान। एॾो हयादार हुरानी नोमाए जेके कावड़ में भी तोड़े न निहारियूं जेके माण्हुनि खे त न ॾेखारियूं अथनि जिन्हनि जी ॾिंगी मखलूकात उन्हनि खे भी न ॾेखारियूं अथनि। अचे क़ुरान वारो त भोग बणायां इएं बंदि करे जन्नत में विहारियूं अथनि जीअं मोती सिप में बंदि हूंदो आहे। एॾी तुंहिंजी गैरत रब खे प्यारी आहे। सुभान अल्लाह त चओ। गैरत आहे चओ मोमिन वटि जन रब सुञातो आहे। वसीक़ल लज़ीन तक़ऊ रब्बहुम इलल
जन्नत ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा वफ़ुतिहत अबवाबुहा वक़ाल लहुम खज़नतुहा सलामुन अलैकुम तिबतुम फदखुलूहा। अल्लाह सदको वञा कुरान जे नाले तिबतुम फदखुलूहा खालिदीन सदाई जन्नत में रहंदा हमेशा जन्नत में रहंदा। बुधो करने वाला मौत दुंबे जे सूरत में कुछ जीवे नो न मौत ईंदो न को जन्नत मां तरण वारो हूंदो। जाते वलियन जी ज़ियारत इमामन जी ज़ियारत सिद्दीक़न जी ज़ियारत शहीदन जी ज़ियारत नबीयन जी ज़ियारत मोहम्मद मुस्तफा जो दीदार पर रूबरू अल्लाह जे ज़ात जो दीदार भी जन्नत के नसीब थी। ईअं रब ॾिसंदा जे पैदा कयो दुख ई लही सुभान अल्लाह चओ थकल हो। शाने तकबीर शाने मुस्तफा शाने कुरान मजीद शाने सहाबा शाने अहले नारे तकबीर। जिन शख्सन के जो कब्र जो अज़ाब न थींदो कंधे वाले कंधे कुरान वारे कुरान जे पढ़ण वारे खे कब्र जो अज़ाब न थींदो। ऐं ॿियो आज़ान ॾियण वारे सुबुह जो थधे पाणीअ सां वुज़ू करे आयो अल्लाह दुनिया छुटी पई आहे हे छॾे थो माण्हुनि खे रब जे घर ॾे अल्लाह अकबर अल्लाह अकबर सॼी बांग न ॼाण त माण्हू वरी चवनि त सुबुह न थी वियो मुलनि जी त निंड पई थी आहे। अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर। थधे पाणीअ सां वुज़ू करे दुनिया सुती पई आहे हे माण्हुनि खे रब जे घर ते थो सॾे। ऐं सोनो सॼो ॾींहं जो आहे जेको रब ॾे सॾे वमन आसन कौलम मिमन दाअ इलल्लाह। सुभान अल्लाह गर्दज तुझे अंदर के दुआ कपड़ो धोपंदो आहे साबुण सां मोमन जो अंदर धोपंदो आहे कुरान सां यतलू अलैहिम आयातिही वयुज़क्कीहिम वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा। अज त उहो क़ुरान ॿुधाए जाते मण मिटीअ जा विझी मिट माइट मोटी वेंदई हे कब्र में शाम करे बीह रहो ॾिसी वठो हिन क़ुरान खे ज़ियारत करे वञे सोनो सॾु ॾींहं जो जेको रब ॾे सॾे अल्लाह अकबर। सुबुह जी निमाज़ नबी ज़िंदा पढ़ाए उहा जाइ बि मां ॾिसी आई जाते सुबुह जे निमाज़ में जिन्हनि नबी जो क़ुरान ॿुधो उते जो ते ईमान आंदो। नबी से क़ुरान पियो पढ़े निमाज़ में जलसो न हो ये तव्हां ॿुधण आया हो निमाज़ में जिन्हनि क़ुरान ॿुधो हिक ॿिए खे पिया चवनि अनसितू चुप कयो क़ुरान ॿुधो। क्या ॿुधो मुजाहिद क्या ॿुधो क़ुरान हीअं जो ॿुधो कुलू हिया इलैया
नफरुम मिनल जिन्न वकालू इन्ना समीना। जलसो कुरान जो आहे, अज़मत कुरान आहे, नंढड़े कुरान पहुचायो आहे त पोइ पढ़ंदी कुरान। अदा असांजे लाइ रब हिदायत जो मरकज़ जन्नत जो सामान है कुरान मोकिलियो आहे। असां जो कुरान जे कदर अवल कुरान कदर नबी जो फरमान। समझो सुभान अल्लाह। इन्ना समीना कुरान अजबा अजब यहदी इलर रुशद फआमन्ना बिहि वलम नुशरिक बिरब्बिना अहदा। कुरान सुभान अल्लाह जो बेशक बेशक चुमियूं ॾिजनि उन ज़बान खे जेका तिलावत करे कुरान जी। मुबारक उन कननि खे जेके कुरान ॿुधनि। जिन्हनि छा कयो अजीब कुरान ॿुधो आहे जो अजीब आहे। हकीम कुरान, अजीब कुरान, अजीम कुरान, करीम कुरान। इन्नहु लकुरान करीम। सदको वञा कुरान तुझे नाले तो हे न हुजे हिन में रुली वञो कुरान जे करे आयल ज़ाब तो टाई मुसीबतां तो टाई कुरान जे करे रब तोड़े रहम जे नज़र सां तो निहार। अल्लाह जे निहारे तो ॿियो छा खपे। अमीर वज़ीर नवाब कामरो प्यार जे नज़र सां ॾिसंदो आहे त ख़ुशि थींदो आहे, पर रब निहारे कंदे ॿार वारा ॿियो छा खपे। मुल्क जो मालिक जे तोखे सुहिणो करे ठाहियो उहो तोड़े निहारे। उनके रहम की नजर न हुजई घुमी न तो सके, घुरी न तो सके, खाई न तो सके। के तो मां रहम की नजर पड़े क्या काश जमीन ते न रहंदी। अरे साओ सलो जमीन ते नजर नहीं ईंदी या मुझे रहम की नजर थी अकेलो घरवारी गई जोड़ो क्यों बनाए अकेलो जोड़ो करे सजा घर बच्चन का भरे जड़िया गवाऊं। बेशक ये पुटड़ा ॾिस त दुख लही वञे, न्याणियूं ॾिस त थक लही वञे। सब चओ ॾाढा सुभान अल्लाह। ॿियो छा खपई या उनजी थी नज़र। बाक़ी जेका सज़ा थी तोखे मिले ये तुझा खुदा कमन महारब के जुल्म न कनो। ज़हरल फसाद फिल बर्र वल बहर बिमा कसबत अयदीन नास। या को वेठो छा पढ़ियो तम हथ त मथे खणो छा पढ़ियो तम क्यों आया ही कुरान लाया, आया ही कुरान लाया। मां जुल्म कई न कनो या कांदे हथन जी कमाई आ जेके खुदा कम कया तो मां त रहमान भी आंद रहीम भी। केरा रहमान रहीम अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम। ओ मुंहिंजा रब एक पंजड़ो करे आया थी इन टंडे पहाड़ जे घिटन मो रस्तन मो आया हूं तुझो कुरान ॿुधण। मुंहिंजा रब ये क़यामत ॾींहुं रोड रस्ता भी शाहिद कया
आमीन तो जोड़ा जान ये मुझो रहमती जो निंद्रा जो कराया आहा तू निंद्रा कर्म जागा केव तो जागे ये दो तू प्यारो आए ये मथे ते कुरान मला गंगे तो चे ये निंद्रा कर कहां नौकर दी पारो जो मदा किविलुआ कमे वजन माकोड़ा वजन मच्छर वजन वसमाय वतारिक वमा अदराक मत्तारिकुन नजम साकिब इन कुल्लु नफ्सिन लम्मा अलैहा हाफिज़। सच्चो आ कुरान क्या जंगल आयो तो निंदा क्यों एक पहरो जंग आओ मुझा मिठा रब ये बाना प्यारा अरे आया होते न पाने के निंद तू करे बिहारी मला कर नौकर करे तब पहरो जो ओवरी सजदा बेजा करे खुदा जे कार हुन दो दे मता गजब जी जमात न लगी वई के तो निमरूद के जमात आयम मंदरे मजर को मारायो मात कारून के जमात गई खजाने समेत घर को गई आ फिरौन के जमात गई उन दरिया में गोता कराई हजरत मूसा के लाए दरिया में रोड बनाई सुभान अल्लाह तक करवाए वसमाय वतारिक वमा अदराक मत्तारिकुन नजम साकिब इन कुल्लु नफ्सिन लम्मा अलैहा हाफिज़। इनके काडे लिखाई नहीं हाँ हे तुझी जिंद जड़ाई नहीं बपालवान बवफादार इन उम्मत के दिल एक कलामुल्लाह दो रसूलुल्लाह कुरान शफाअत कई तभी तुझी जाए जन्नत नबी से शफाअत कई तभी तुझी जाए जन्नत ये बिली शफाअत कई ताथई कर अल्लाह जन्नत जा खोले हुई अठई दर एड़ा कुरान भी कुरान जे करे अमलन सालन जे करे 20 सालन जा नौजवान थी 70 हूरन जा घोट बने सुभान अल्लाह सुभान अल्लाह कुरान आए ते अगली साल मुंजी मरी गई या मिटन जा दर्द खड़काए त माके ज्ञानी जो तो मां घर वाली क्या नथी मिले तो कुरान आए हा मुंजा रब इन कुरान के 20 सालन जो नौजवान करे अमलन सालिहन कुरान नबी के गुलामी जे करे 70 हूरन जो घोट बनाए हुस्न एडो दींदस जो हूरा भी हुस्न जो ताब न सही नारे तकबीर नारे मुस्तफा नारे तकबीर करे जो पलो इया ओट करे चऊं रब असांजूं अखियूं ताबुई नथियूं सही सघी एॾो सुहिणो आहे रब चवंदो मुंहिंजनि जे चेहरे में निमाज़ वारो नूर आयो आहे कुरान वारो नूर आयो आहे रोज़े वारो नूर आयो आहे सखावत वारो नूर आयो आहे हज वारो नूर आयो आहे तौहीद वारो नूर आयो आहे मोहम्मद मुस्तफा जे गुलामी वारो नूर आयो इंडियन नूर सां जी मुंहिंजो दीदार कंदा कहियो बुख ॾाढी लगी अथव लफ़्ज़ ही नथो लेकिन दिमाग़ मां बि तव्हां सां मूंखे चयो मानी खां मां जो मानी न अवल कुरान सुभान अल्लाह ते चवंदा आहियां इंडियन नूर सां ओ मवैदा अल्लाह जो दीदार कंदा केर मुशरिक
नथा ॻाल्हायो केरु मुवहिदा मोमिन हिन में लिखियो पियो आहे फमन कान यरजू कंधो हणे थो ज़बान नथो हलाए लिकान रब्बी सदको वञाए क़ुरान नाले तो अरे मुशरिकन के धार करे बियारी मोमिनन के धार वो बाहिर दा वञनी हे जन्नत दे दावत सुभान अल्लाह मोमिन जन्नत दे पढ़ा कुरान पढ़ो नहीं पढ़ो पढ़ो छोकरा हेॾे कंदे या पादर जहिड़ी मोबाइल कुट कुटा लाती इन्नल्लाह इश्तरा मिनल मोमिनीन कंहिंजो नालो आयो मोमिननि जो मुशरिकनि जो हाणे फ़ैसिलो थो ॾे मिनल मोमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह इनके काॾे लिकाईंदे काॾे हे तो कहता कि अल्लाह वापार क्यों मोमिनन का अरे जान तुझी माए या मादी माए अक्यों करना हद तेरा चप ज़बान मिठल बोलन बोला वाली तेरी ज़बान अलम नजअल लहू ऐनैन व लिसान अंदर चढ़े तो चढ़े 5 किलोमीटर जी आवाज तो हलाई अज तक समझ सा जवाब अगर चे पियो सड़े निंद्र आई चओ हाय हाय तुझो विदो कोने अध रात थी वञे रात 1:30 बजे मोटी आयो 9 शहर रोज रोज अध रात या हिन जी बरकत न त मां क़ुरान दगारी ते भी कुन भी हाले अल्लाह इन जवान के जन्नत में जाए जंहिंजे कॾहिं लॻासे क़ुरान जे करे गर्मियुनि में दुनिया सुती पई हूंदी मां साइकिल ते मंझंदि जो ईंदो इन क़ुरान जे मोहब्बत जे करे अल्लाह ताला मेखे साहब रहमतुल्लाह अलैहि अब्दुल रज़ाक रहमतुल्लाह अलैहि जी कब्र बिस्तर जो बाग बना वाह जे जवान जे ज़बान में बात कर रखियो तकीर के कंधरा जे शहर में अल्लाह तारीफ कबिया मरी वञण खपो कंदरन में आया नथो ॿिया ॿुधन क़ुरान लही आया कंहिंजो क़ुरान रंग लाए छॾियान वठी हलो त कलमो पढ़ी मुस्लमान थियूं अरे मिट छॾियूं माइट छॾियूं दाला छॾियूं मिल्कियत छॾियूं कारी मोहम्मद इस्माइल वटि मेखे साहब रहमतुल्लाह अलैहि चयो साईं जे वठी वञो मता हिते हुन न पइजी वञे उन्हीअ महिल कलमो पढ़ी मुस्लमान थिया थेरीअ जे मेमननि अहिड़े तक मिल्कियत करेनि पर पंहिंजूं न्याणियूं बि उन्हनि खे घर वारियूं बणाए ॾिनऊं इहो थी क़ुरान कहिड़ी मुशरिक मवाइद बणिया इहो सॼो रंग हिन क़ुरान में आहे पर हिनखे को पढ़ण वारो हुजे हितां दिलि मां आवाज़ निकिरंदो हेॾे कंदी जाए दिलि जे दर्द वारो आवाज़ साईं मोहम्मद आलम रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदा त चपण वारो आवाज़ कन ते असर कंदो आहे दिलि जे दर्द वारो आवाज़ दिलि ते असर कंदो आहे ॿ शयूं नरम थींदियूं हिकु दिलि ॿियो कल जॾहिं नरम थींदियूं पोइ हिन जे वस में न आहे अज़ ख़ुदि हिन खां ॻोड़ा किरदा फर्श ते त अल्लाह राज़ी थी गुज़ारे पढ़ा क़ुरान हिनखे निंड थी सकरात वारी है सुन्नतली जुलूदुहुम व क़ुलूबुहुम इला ज़िक्रिल्लाह मुमिन जी दिल औ खल नरम थींदी आहे अल्लाह जे ज़िक्र
ये वही जिक्र दीदार की बेशक 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 ला इलाहा इल्लल्लाह भी जिक्र, इल्लल्लाह भी जिक्र, अल्लाह भी जिक्र, हू भी जिक्र, कुरान भी जिक्र। बड़ा कुरान इन हुवा इल्ला जिक्र व कुरान मुबीन वरिजइन हुवा इल्ला जिक्रुल लिल आलमीन। अज त तुझे अंदर खे दुआ इहा मूंखे रब में उमेद आहे जी हिते गॾूं क़ुरान जे करे जन्नत में भी ईअं गॾूं था। आमीन जा जन्नत मुवैदन जी आहे, मोमिनन जी आहे, मुशरिकन जे लाइ बार, मोमिनन जे लाइ जन्नत। चवे थो वला बुतुम मोमिनुन ॿारो ॿियो फिर हेॾे तक मिठो क़ुरान सुभान अल्लाह बेशक सूरत बकरा सुभान अल्लाह ॿियो ॿारो रुकू ॾहूं सूरत बकरा मिठो क़ुरान वला बुतुम मोमिनुन खैरुम मिन मुशरिकिन वलौ आजबकुम उलाइका यदून इलल्लाह। नार माना बाज खुदा बचा वई अॻिते क़ुरान पढ़ां त फ़ैसिलो ज़ाहिर थी वञे। वल्लाहु यदू इलल जन्नति वल मग़फ़िरा। इन में चई खोल क़ुरान न क्लियर तप थो अचे ये क़ुरान जो मुंहुं ॾिसे क़ुरान मुल्हनि जो आहे वञे काॾे थो। कलमे वारनि खे रब ॾिनो ई कलामुल्लाह रसूलुल्लाह ॿिन्ही जे कढ लॻंदा वार खे बि लोॾो न ईंदो के तो बाहिर परे आहे दूहे जो तव बि न ॾींदो आहे। हिन में चई त मोमिन बानो मुशरिक जो भलो आहे। ख़ैर छा खे चइबो आहे भले ख़ैर भले मोमिन मुशरिक खां भलो आहे। हाणे अॻिते थो चए जेतोणे चवांगे मुशरिक वञनि था गैरनि जा पूजारी, बाहि जा पूजारी, वननि जा पूजारी, सिज जा पूजारी, चंड जा पूजारी, जीअरनि जा पूजारी, महीननि जा पूजारी, इहे मुशरिक थी। हाणे छा थो चए त मुशरिक मुशरिकनि खे बाहिरे था छॾनि। मां अल्लाह मोमिननि खे जन्नत ॾे थो सघां। अचो त ॿ इनाम ॾियां हिकु जन्नत ॿियो माफ़ी। हिकु माफ़ी ॿियो जन्नत असांखे ॿ शयूं खपनि हिकु माफ़ी ॿियो जन्नत। अञा नथो मोटे जान भी चवई तो मुझे हवाले कर माल भी इन जान सां मुझी इबादत कर। माल मुझे नाले से मस्जिद में मदरसन में ताल बन गए यतीम बन गए भुखिया खारा उगाड़ा धका। अरे जेके लखन जो मिल्कियत कदे विया करोड़न जो मिल्कियत जमीन छड़े अजो कब्रन में निहार नी था तो मन पोयों को दुआ घुरे कुरान पढ़े मस्जिद कराए भुखियो कराए उगाड़ो धकाए अल्लाह के नाले ते सवाब असां के बख्शराए दरब कब्र में निंद्र कराए। जो मिल्कियत वाला रही रहे मोल बस जीअरनि में सुभान अल्लाह जो लाजा कुरान पढ़ ये को टे कुल तो मैयत जे लाइ पढ़े मलाज तो अचे नूरानी प्लेट में टई कुल खणी उन मैयत जे कबर ते तो वञे चवे तो फलाणे जे पुट फलाणे तो के किन कुलनि जो सवाब बख्शियो आहे वो मरी वेंदो
एडो तो खुश थे ये बुढ़ल के दरिया बाहर कट तो गोता था कन कब्र में खुदा जी कहर खुंदी कोई के मुंह तौबा कर हजरत मौलाना अल्लाह कराची जो बिरोई साहब वडो आलिम नालो चाहता मंजूर अमन महंगाई साहब अल्लाह अकबर तकरीर में बुधी तो बादशाह के ख्वाब में आयो एकड़ो सहाबी अब गालायो न मंजूर अमन महंगाई साहब तो बादशाह के ख्वाब में आयो एकड़ो सहाबी तो मां उन जगह ते पूरियला जाते पानी धो अचे मगे तऊ कढराए बेहंद मुंतकिल करायो बेहंद बादशाह इहो सोचो त इन जे दुनिया में लड़े वियो आहे 1000 साल गुज़री वियो त घणो 1000 साल चवे तो माखे इतों कढराए मुंतकिल करे बेहंद रखरायो हाने कीअं कढूं हिनखे मारे तक 1000 साल गुज़री आदत बुझदो हजड़ा भी गरिया हूंदा कीअं मुंतकिल कजे मिटी थी हूंदो कबर खोटायूं हिन जो कफन खोलियूं कफन भी मेरो न थियो अल्लाह कफन भी मेरो न थियो हिन जो चेहरे ते नज़र कन चेहरे ते गुसल जो पानी बीठो ये थी अल्लाह वारा अरे जन नबी सां गॾु ॿुधायो जन हुज़ूर जो ईमान वाली हालत दीदार क्यों जन के कलमो नसीब जो इन सहाबन जे लारब 1400 साल अगु तो कुरान में चए रज़ी अल्लाह अन्हुम व रज़ू अन्हु उहे मां खां राज़ी आहिनि मां रब्बुन खां राज़ी सुभान अल्लाह सुभान अल्लाह तू काॾे थो वञे अॼु कुरान जे मौज असहाब इज्जत वारा अल बैत इज्जत वारा असां अली साईं जा नौकर पर उन जे नौकरनि जा भी नौकर जेके असदुल्लाह जो लक़ब मिलियो यानी खुदा जो शेर असां के बाखोर बनियूं असां सहाबा जा भी नौकर अल बैत जा भी नौकर असां इन ॿिन्ही जे जुती मुबारक जी दस्त अखियुनि में सुरमो करे पायो त बि असां जे अखियुनि जी इज़त घटा उन्हनि जे जुती मुबारक जे दर्द जो मान चवञा मत के सौरा जेके रोज़े में गॾु भाकुर भाटियूं कया थी ये सौरा सुभान अल्लाह चओ त दुआ घुरा वक्त भी खड़ी वियो आहे अल्लाह मारे कंदे ये को करबला में जवान पियो आहे वो डोटो अरे जेके नबी साईं जा नवाज़ा अम्मा फातिमा जा लाल सोडो हसन ऐं हुसैन हेरे कंगी जाए उन्होंने दिली भाण जा मोहंगा हे मथे ते कुरान नाने मोहम्मद जे मोहंदे महिलन जा महिल साहबी पंध करे हसन हुसैन जो दीदार करण ईंदा सुभान अल्लाह चओ उन्हनि जो अबो हिनखे निंड थी रिली का वजे ते रिली टीवीअ ते विहारे ते हिकु तारा बर्फ वारो सुबुह अखि में हण कबी ऐं हिते ई आहे बुला पियो मगज़ ठोके न हिन जी निंड खुटे न जात अल्लाह मादे कंदे वो सोनो वाली मारे तत हे मथे ते कुरान अरे जंहिंजो जनाज़ो भी
मस्जिद मां निकले अली सही जो काजी हो फैसला करो केरु करे सोने अली जड़ा फैसला जेके असदुल्ला जो लक़ब तो न दिलो मां न दिलो नबी से न दिलो अल्लाह जे ज़ात दिलो क्यों खुदा जो क्यों शेरम जा बच्चा भी शेर थीना तरी करबला में हजरत हुसैन सिंह दिया गाजूं जो करे जालिम तुझी बैयत कबूल न कन सब कुछ कुर्बान कन न नाने जो दीन शरीर न कुरान शरीर न नमाज शरीर एरो सजदो तको करे ॾेखारे जेको करबला में हे कुरान कन्या सोने हुसैन कयो अल्लाह अकबर भेड़ खे चई अदी ज़ैनब मां वसियत थो कयां ये मुंहिंजी वसियत बी यादी अबे अली जी वसियत बी यादी नाने मोहम्मद जी वसियत बी यादी अम्मा फातिमा जी वसियत बी याद सुभान अल्लाह चओ एक पर्दे में रह जान सुभान अल्लाह चौड़ा पिया ओ दी बियो नमाज न छड़ी जान अदी सब्र में रह जान अरे सब्र त सैयदन जो दाजो रस्ता जन्नत जाती एक जिक्र बियो शुक्र बियो सब हुजूर वटि हिकिड़ी औरत आई मारे कंडे जल्दी खत्म कर सोना मांखे दौरा था पवन मां किरी थी पवां मांखे दुआ जो नबी साईं कयो ये बीमारी ते सब्र करनी तुझे जन्नत जो ज़ामिन मां मोहम्मद सुभान अल्लाह जो पूरी और इहो हाणे आयो आहे छा हाँ अल्लाह खुश कर पुरानो दोस्त अल्लाह इनके आबाद करे आमीन हेरे मारे तक खिलना खिलाने वाला ब्या दीन मां अल्लाह जो खौफ तो याद दे वाले नबी सही के ये सब्र करनी है तो जन्नत जो ज़ामिन मां मोहम्मद रोई करे चई सोना मां सब्र कंदस तो जहिड़ो नबी ज़ामिन पए जन्नत जो दुखन में गुजारींदस सब्र कंदस पर हिकिड़ी दुआ मांगे कयो कहिड़ी के मां किरी थी पवां ओ मुंहिंजा कपड़ा हेॾे होॾे दाती वयूं इहा दुआ जो त मुंहिंजा कपड़ा हेॾे होॾे न थियनि हयादार औरत आई नबी सही दुआ कई पोइ कई दवा पियसि पर कपड़ा माईअ जा हेॾे होॾे न सुभान अल्लाह त चौड़ा ॼा इहा वसियत सोने हुसैन भेण खे कई मारे कंडे हुसैन साईं खे टे शयूं नसीब थियूं हज़रत उस्मान खे 4 शयूं हज़रत हुसैन खे हेॾे कंडे करबला में हिकु नमाज ॿियो शहादत ॿियो रब जे ज़ात जो दीदार उस्मान साईं खे 4 शयूं हिकु रोज़ो आहे ॿियो तिलावत थो करे क़ुरान जी ॿियो शहादत चौथो रब जे ज़ात जो दीदार सब जो सुभान अल्लाह असां असहाबा जा भी नौकर त अहल बैत जा भी सुभान अल्लाह त जो नबी मान वारो बीबियूं मान वारियूं नबी मान वारो कौनियारियूं मान वारियूं नबी मान वारो सहाबा मान वारा नबी मान वारो अहल बैत मान वारा नबी मान वारो त इहा उम्मत भी जो शान हुआ कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास सुभान अल्लाह कर 2 मिनटन में दुआ करो मांखे उम्मीद ही नहीं मां तो कुल भजी वेंदा
पर सच्चा आशिक कुरान जाओ, सच्चा आशिक नबी सही जाओ, सच्चा आशिक सहाबा जाओ, सच्चा आशिक आल बैत जाओ। इया मां तुरारो आखिर में दुआ घुरदुम त ये हित गदो इंशाअल्लाह जन्नत में भी ई आमीन न सोचे। बाकी चवा रब को भगल ट्रैक्टर दे रूसी ते मिट्टियों ढोईंदो ते छा कमो ओ आमीन एड़ी करे आ जो रोड ते बुधजे आ ट्रैक्टर मिट्टी थी वेंदई जन्नत मिलई रब जो दीदार फमन कान यरजू लिका रब्बिही वलियामल अमलन सालिहा वला युशरिक बिइबादत रब्बिही अहदा। अल्लाह जी मस्जिद के मूसा मिलन जो शौक आ बकम करे एक अमल सालिह करे जो मुझे इबादत में के शरीक न करे। 70,000 नूरानी पर्दा पड़े करे पंजो दीदार करन पढ़ा कुरान। वजूहुन यौमइज़िन नाज़िरतुन इला रब्बिहा नाज़िरा। उड़ा मिनट दो जे लाउडारो मारे ये दो तके जी कहानी में का सारिये दे अल्लाह ही रब जो दीदार करना हेरे 70,000 नूरानी पर्दा परे थी वेंदा रब जी ज़ियारत ए परन में उड़ारे रब सां मिलाईंदो चवंदो ए वो दी तुझो रब जो काबे दे मो करे सजदा कयई जिक्र कयई जंहिंजी इबादत कयई जंहिंजे नाले ते खैर खैरातूं कयई हेरे कंदी जान रब बि संगो दुख ही लई वेंदसि। हे सुणो ये जमात सुणी आ मुफ्ती साहब सुणो हे खोसा साहब सुणो ये सारा सुणो ये सॼो जहान सुणो इमाम सुणो अली सुणो हसन हुसैन सुणो सिद्दीक अकबर उमर फारूक उस्मान गनी सुणो हेरे तक नबी सुणो अरबी मोहम्मद सुणन जो सरदार आ पर ॿुधो कंदे बहार वारो वो रब के दोन सुणो ये सॼो जान सुणो बनायो जेतो वलहुल अस्मा उल हुस्ना रब तो सुणो नाला भी सोना जेड़ो नालो वठदे जेस ताईं जीरा हुंदो न बुख्या न उन्यो मानी कढ रहा है। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मद मुबारक वसल्लम। हिम्मत क्यों कदी वठो अरे अल्लाह दुरूद पढ़ो दुआ कबूल। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद वाला अगर मानी जो वाला मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम वाला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अरे अल्लाह इन जलसे के मंजूर फरमा। अरे अल्लाह इन मुफ्ती साहब के नजरे बचने के जेंगे कुरान सीने में ले होती क्या मत के न जे सीने में कुरान के सलामत रख जा रब मुंजा ए जो खैर थियो इन खैर के कबूल फरमा। अरे मुंजा रब रहम जी नजर फरमा बाज जी नजर फरमा। अरे अल्लाह ये जेके तुझा बांगड़ा तुझो कुरान ॿुधण आया समूरन जूं जोड़ियूं रहमत सां माला माल फरमा। ॻाल्हायो न आमीन चओ जेके मरी विया उन्हनि जूं क़बरां बिश्त जा बाग बणा। मुंहिंजा रब हे जेके जवान सुता पिया थी नेको सावण जो बाबो साईं उन्हनि जा ॿाहिर उन्हनि जो पुटड़ो जेके बयान इन मुकाम में या पाड़े ओड़े में जेका नबीअ जी उम्मत ओ मर्द मायूं जेके मरी तोड़े आया समूरन जो क़बरां रोशन फरमा समूरन जूं तकलीफ़ां दफ़े फरमा। जंहिंजो अबू बीमार
अम्मा बीमार, भाई बीमार, घरवाली बीमार, पुत्र बीमार, न्यायू बीमार, सहुरा बीमार, साला बीमार, कंडे जंहिंजूं नौहर बीमार, धीअर बीमार, रब घरनि अस्पतालनि में भी इन कुरान जे करे उनके शफा दे, समूरन जो अजर कबूल कर। इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन, या हय्यु या कय्यूम बिरहमतिका अस्तगीथ। अल्लाह सही बताए, फजल फरमा, करम फरमा, बाज फरमा, इन मदरसे के आबाद कर, गोठ के आबाद कर, इन पारे ओड़े के दीन जो मरकज बना, सभिनी ते राज़ी थी। ए जेके भी आया आहिनि समूरन जूं जोड़ियूं रहमत सां माला माल कर। अल्लाहुम्मा इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन, रब हर हिक खे अमन मान सां, पंहिंजे फज़ल सां, पंहिंजे करम सां मंज़िल मक़सूद ताईं पहुंचाए, पंहिंजी नज़र में हिफ़ाज़त में फज़ल कर। सल्लल्लाहु तआला अला खैर खल्की मुहम्मद व आली व असहाबी व अहल बैती व अज़वाजी अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। आमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।